अज मोमिन खुशियों मल्हायो, महबूब खुदा जो आयो। बालारे ॾींहुं 12 रबीउल अव्वल जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पुरमसरत मौक़े ते शहरनि इलाइक़े वासिन अहले वतन अहले इस्लाम के मुबारकबाद पेश कजे थी। 12 लाहौती अनवर अली मीरानी करमपुर लाड़ू। भली भली आयो भली भली नूर खुदा आयो, भली भली महबूब खुदा आयो, भली भली नूर खुदा आयो, भली भली महबूब खुदा आयो, भली भली। अज नूर खुदा जो ज़ाहिर थियो, माम नशाम जो मुल्क ॾिठो। अज नूर खुदा जो ज़ाहिर थियो, माम नशाम जो मुल्क ॾिठो, अमाम नशाम जो मुल्क ॾिठो। इए पाण पिरीअ फरमायो, महबूब खुदा जो आयो। अज मोमिन खुशियों मल्हायो।